नाज़रीन असां हिन वक़्तु इलेक्शन जी स्पेशल असाइनमेंट तहत जैकबाबाद शहर में मौजूदु आहियूं। ही जैकबाबाद शहर सूबाई तक हिकु पहिरें तक खां में अचे थो, जितां सिंध असेंबली जे तकनि जी शुरूआति थिए थी ऐं हिते नेशनल असेंबली जी सीट 190 हिन तक में अचे थी। हिन जैकबाबाद वारे इलाइक़े जेको आहे सदाईं बदअमनी, लाक़ानूनियत, करप्शन, अकरबा परवरी अहिड़े क़िस्म जी सूरत हाल खे भोॻियो आहे। हितां जेके सदाईं अरबाब अख़्तियार रहिया, हिन इलाइक़े खे ॼण त उन्हनि हिकिड़े क़िस्म जो माल गनीमत सम्झो ऐं हिन इलाइक़े सां सदाईं नाइंसाफ़ी थींदियूं रहियूं। हितां जो माण्हू सदाईं अहिड़ी सूरत हाल खे भोॻींदो रहियो आहे। हिन शहर अंदरि कंहिं बि हंध ते को तरक़ी नज़र नथी अचे, उहो रोड रस्ता हुजनि, तालीम जो शोबो हुजे, सिहत जो शोबो हुजे या अमन अमान जी सूरत हाल वारो जेको पुलिस वारो शोबो आहे, खातो आहे, उहो उनखे ॾिसिजे त हिते मिड़ई भींग नज़र अचे थी। हिन शहर जो माण्हू खे न त सरकार जे तरफ़ां हिन महिल ताणी को मुफ़्त इलाज जी सहूलियत मिली सघी आहे, न बहितर तालीम मिली सघी आहे, न रोड रस्ता मिली सघिया आहिनि, न सफ़ाई सुथराई मिली सघी आहे। पर हितां जो माण्हू उन्हनि अॻवाननि जे पुठियां सदाईं डोड़ंदो रहियो आहे। असां हाली शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त अॻ में हितां जेके चूंडिजी आयल माण्हू हुआ, नुमाइंदा हुआ, उन्हनि माण्हुनि जे मसइलनि जे हल करण जे लाइ केतिरो किरदारु अदा कयो ऐं हीउ शहर हिन महिल कहिड़ी भोगनाउनि खे भोॻे रहियो आहे, या ही सॼो इलाइक़ो, ही ज़िलो केतिरी ऐं कहिड़ी कहिड़ी सूरत हाल खे फेस करे रहियो आहे। हलंदासीं शहर जे मुख़्तलिफ़ धुरियुनि सां, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जैकबाबाद शहर वासी हिकिड़ो असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो छा नालो आहे? रशीद अहमद। रशीद अहमद, हिते अॻे बि इलेक्शनां थींदियूं रहियूं जी। अॻ में जेके हिते नुमाइंदा चूंडिया जी। उन शहरनि जा हिन शहर जा केतिरा मसइला हल कया? कुछ मसइलो बि हल न थियो। MPA चूंडियो, हितां जो MNA चूंडियो अॻ में जी। को शहर जे मसइलनि न 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 कुछ बि कमकार कोन कयूं। असां ॾिठो सही कोन 2 साल 3 साल 4 साल में ॾिसंदा हुआसीं त MPA देश 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 MPA केरु हुयो अॻ में? मोहम्मद असलम बड़ो साहब। उन कम न कयो। न असांजी घिटी में कमु कोन कयूं, असांजे शहर इलाइक़े में असां कमु कोन कयूं, बाक़ी ॿिए हंधि कमु कयूं थोरो बहितर ॼाणे। भला हिन इलाइक़े जा के रोड रस्ता ठहिया, अस्पतालुनि में को दवा न न न न न न कुछ भी दवा न, काशी न, जिम्स भी तबाह, सिविल अस्पताल तबाह। तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद कासिम। मोहम्मद कासिम, तव्हां किथां जा रहंदड़ हो? जैकबाबाद। जैकबाबाद शहर में अॻ में इलेक्शन थी, जी वोट कया असां? जी हाँ, वोट कयासीं। कंहिंखे वोट कयो? जैकबाबाद सही सां PTI खे वोट कयोसीं। PTI खे वोट कयो? जी असां PTI जो जेको अॻूणो MPA हुयो हितां जो, हा। पोइ उन मसइला हल कया? रोड नालियूं जैकबाबाद सिटी में ठाहिया मसइला। हा कंहिं ठाराई? सही पाण जेको हुकूमत जे इक़्तिदार में उन्हनि ठाहिराया, असांजी नज़र में त इहो ई आहे। तव्हांजा अॻिलनि चूंडियल नुमाइंदनि मसइला हल कया के मसइलो जेके सिविल अस्पताल आहे उन खे ठीकु कयूं, दवा दारू सरकारी मिलियो, सिविल हॉस्पिटल में रोड रस्ता ठहिया, तालीम जे इदारा बहितर थिया, अमन अमान बहाल थियो? अमन बहाल न थियो, अमन सफ़ा बदतर थी वियो। शहर सिटी जे अंदरि फुर लुट धाड़ा सरेआम हीअं शइ बेड़ी चौक हितां फुरी था वञनि। अमन को बि तरह को बि न आहे। सिविल अस्पताल में को दवा ई न आहे, जेसिताईं वञ त पेनाडोल गोरी ॿाहिरि वठणी पए थी, मरीज़ फदकी मरे थो, उन जे लाइ को बि काश बि न आहे। सिविल अस्पताल सफ़ा तबाह आहे। पोइ हाणे भला तव्हां वोट कंदो, कंहिंखे वोट कंदो? ज़मीर का वारा करे जंहिं कोन कंदासीं। फिलहाल को तव्हां सोचियो न आहे? वैसा सोचियो न आहे, वोट ज़मीर जो आहे। वोट ज़मीर जो आहे? जी हाँ। भला कंहिं में उमेद अथव तव्हांजा मसइला हल करण जी? बस उम्मीद अल्लाह में असीं हर को फ्री थो वञे। अगली में वोट कयो से मोहम्मद मियाँ साहब के दिनों से, तो उन तव्हांजा मसइला हल थिया? मसला हल थिया, रोड बहाल थिया, कहिड़ा जेका जेके काए सिटी जा रोड हुया उहे बहाल थिया, बकाया रोड त छॾे ॾिना। जेको साहब नारो आयो जीअं भुटो नाली छुटी, इहे माना के बहाल न थिया असांजा का शइ बि आहे न। ॿियो अस्पतालनि जा त मसइला हल थींदा ई न आहिनि, कॾहिं बि न थींदा। केरु हल कंदो? इहे हल करदो सिधो जेको हिते रांधण आहे, चांदड़ आहे, आवाम जो सोचण आहे, उहो इजाज़ ख़ान।
मीर एजाज़ ख़ान आहे, ॿियो कोई बि न आहे हिते। ॾुख सुख में मीर एजाज़ ख़ान असांखे पकड़ियो आहे। जॾहिं जैकमाबाद ॿुॾे पियो बि मीर एजाज़ ख़ान हुयो, जॾहिं आवाम रोए रड़े पई बि मीर एजाज़ ख़ान ॾे अचे पई। ॿियो कोई आहे ई न हिते, हुनजी ख़बर न आहे कोई। साईं सुञाणंदा आहियूं हूंदो, मगर वो कोई पोस्टर लॻो ई न आहे न अञा ताईं। केरु उथंदो? सुञाणंदा हूंदासीं मगर पहचान में सुञाणंदा आहियूं न, ईअं त न सुञाणा। ॾिठो न आहे कॾहिं बि, हा न। मुज़म्मिल अली। मुज़म्मिल तव्हां काथों जा रहंदा आहियो? मां हितां जैकाबाद सिटी जो। जैकाबाद में हिते जेके अॻे नुमाइंदा चूंडिया हुया, जी जी हा, जिनखे तव्हां वोट कयो हो, जी हा। उन्हनि तव्हांजा मसइला हल कया? ॾिसो त अॻ में कुझु मसइला हल थिया, कंहिंजा न थिया। अॻ में हे जेके बि नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे, हे लुटेरा आहिनि। हिननि मुल्क खे लुटियो आहे, मुल्क खे तबाह कयो आहे। अॻे बि असां साईं मां जैकाबाद शहर जो आहियां। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो गुलाब आहे। गुलाब खान, तव्हां गुज़िरियल इलेक्शन में वोट कयो? हा वोट कयोसीं, कंहिंखे कई? वोट कयोसीं इमरान खे कयोसीं। सम्झो किथे मोहम्मद मियां हुनजो हुयो, उथे ॾिनोसीं मोहम्मद मियां। मां ज़िंदगी वोट कंहिंखे न ॾिनो आहे, न ॾिनो थी? ॾिनो ई न आहे। छाजे करे? उमेद नथा सम्झूं का शइ, कंहिंमें उमेद न आहे। न आहे न। महांगाई आहे ॾिसे थो पाण, 35 साल जा ॾाढी अची थी वई आहे, कंहिंमें उमेद सम्झूं त का शइ ॾियूं न। अच्छा भला छाजे करे मुना उमेदी छो थी तव्हांखे? नथी थिए साईं। इमरान खान आयो, नओं पाकिस्तान बणे त पुराणे पाकिस्तान कमु लाहे छॾी। थियो कुझु, आसरा ॾुनी मारिया, हाणे हला पियो। उमेद अॻे हुयो, बेनज़ीर में उमेद हुई, शहादत उन खटी, उमेद वॾी हुई त उहा कुझु न कुझु कंदी। हाणे पोइ अलाह हिदायत करे मुंहिंजी कोन जेकी अचे थी। हाणे हिन इलेक्शन में वोट कंदी? ॾिसूं था, कोशिशि कंदा, दिलि कढियो ॾींदा न त ख़ैरु आहे। नाज़रीन, असां हिन वक़्तु जैकबाबाद शहर जी मसरूफ़ हिकु इलाइक़ो आहे जंहिंखे ही भाण मार्केट चयो वेंदो आहे। उन भाण मार्केट में मौजूदु आहियूं। उन भाण मार्केट में कुझु कारोबारी माण्हू बि मौजूदु आहिनि। तव्हांजो छा नालो आहे? संतोष कुमार सर। संतोष कुमार, हिन इलाइक़े में तव्हांजो बि वोट आहे? जी सर। अॻिले इलेक्शन में वोट कया हुआ? जी हाँ सर। कंहिंखे वोट कयो? पीपल्स पार्टी के क्या है सर? पोइ मसइला हल थिया? मसला में काफ़ी हल थी है। कहिड़ा कहिड़ा हल थिया अथव? कहिड़ा बाक़ी रोड रस्ता ये ठही आहिनि शहर जा। हा। बाक़ी असां बि जेके घर जी घिटी आहे डंगर मागा, उहा न उहा ठही कोन आहे। ठही आहे अञा ताईं। उहा न ठही उहा आहे? कोन ठही आहे। बाक़ी रोड रस्ता ठही विया आहिनि? जी बाक़ी ठही आहिनि। हा। बाक़ी सभु घिटियूं ठही वियूं आहिनि, असांजी कोन ठही आहे। तव्हांजी न ठही न ठही आहे? आहे सिधी। हालांकि तव्हां वोट बि कयो? जी हाँ सर, वोट असां पीपल्स पार्टी खे ई कंदा आहियूं, मीर साहिब एजाज़ ख़ान खे कंदा आहियूं। हा। हिते अमन अमान कीअं आहे? अमन अमान जी सूरत हाणे थोड़ी ख़राब थी वई आहे सर। ख़राब थी वई आहे? फुरा बुरा लॻी पियूं आहिनि शहर में। रोज़ानो फुरा मोटरसाइकिल मोबाइल डेली हाणे वधी वई भला आहे। सरकारी मुफ़्त दवा मिले थी? जी न सर, मुफ़्त में दवा नथी मिले? मुफ़्त में का शइ कोन थी मिले सर। ऐं भला ॿाहिरि वञो था, रोड रस्ता इहे ठीकु आहिनि, ठहियल आहिनि ॿाहिरियां? ॿाहिरियां कुझु ठहियल आहिनि, कुझु ख़राब बि आहिनि सर। ख़राब बि आहिनि? जी हा, ख़राब बि आहिनि काफ़ी। कोटिया रोड में शहर में सफ़ाई सुथराई कीअं आहे? सॼो साफ़ सुथरो आहे? ॾिसो था सर, सॼो गंदो लॻो पियो आहे, मेही पियो आहे सॼो। जिते किथे गप लॻी पई आहे, पाणी बीठो आहे। अच्छा, जी हा। मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि? जी हा, मसइला आहिनि सर। दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे? दुनिया उमेदनि ते क़ाइमु आहे। असांजो बि इहो ई अर्ज़ु आहे त बाबा मीर एजाज़ ख़ान खे त असां बि डंगर माला बि घिटी त ठवाए ॾियो साहिबु। डंगर माले जी घिटी ठाराए ॾियो। जमा जी रोड, अतम अमन जमा जी रोड ते मां हिते त तव्हांजो पीपी जो हिकिड़ो उहिदेदार बि रहंदो आहे न, मनसब शेख बि? जी हा, मनसब शेख वारी ॾींदी आहे, इहा ई आहे सर। उनजो घर बि हिते आहे? जी हा, हुनजो घर बि हिते आहे। तॾहिं बि घिटी न ठही जी आहे? हा, असांजी घिटी कोन ठहियल आहे सर। पीपी जे उहिदेदारनि जा घर बि जिते आहिनि, उहे बि घिटियूं कोन ठहियूं आहिनि। हिन शहर जा मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। शहरी दाह करनि था, पर पंहिंजे रवायती इख़लाक़ खां कतई तौर ते कोन था लहनि। हुननि खिलंदे खिलंदे ॻाल्हि कई, मसइला मौजूदु बि आहिनि ऐं हू वोट बि कंदा। हलंदासीं कंहिं ॿी धुरियुनि सां ॻाल्हाइण जे लाइ। नाज़रीन, ही जैकबाबाद जी शाह बिटाई बाज़ार वारो इलाइक़ो आहे, बल्कि शाही बाज़ार वारो इलाइक़ो आहे। हिन शाही बाज़ार जे इलाइक़े में इंतिहाई कारोबारी इलाइक़ो आहे। हिते हिकु दुकानदार मौजूदु आहे, उहो स्पोर्ट्स जो दुकानु आहे। उहो उन सां असां कोशिशि कंदासीं ॻाल्हाइण जी। सरदार साहिबु, भला अॻे जेके नुमाइंदा चूंडिया, उन्हनि तव्हांजा मसइला हल कया? मसइलो पाकिस्तान में कंहिंजो बि हल न थियो आहे। पाकिस्तान पूरो तव्हां घुमी ॾिसो, पहिरियों रोड रस्ता कोन आहिनि, ठीकु आहे। इलेक्शन त पूरे पाकिस्तान में थी आहे न, सिर्फ़ु असांजा नुमाइंदा न आहिनि हितां जा। अमन कोन्हे, कारोबार न आहिनि, सफ़ाई तव्हां पाण ॾिसी आया, घुमी आया हूंदो, सम्झे। मतिलबु
नुमाइंदा अचनि था लेकिन मसइलो पाकिस्तान में कंहिंजो बि हल न थियो आहे। मसइलो हल न थियो आहे। मसइलो कंहिंजो बि मसइलो न थियो आहे। न रोड रस्ता आहिनि, 5 शयूं इंसान खे ज़रूरत आहिनि। हर मज़हब हर क़ौम जे माण्हू खे 5 शयूं ज़रूरी आहिनि। कहिड़ियूं? हिकु पाणी, गैस, बिजली, रोड रस्ता, अमन। इहे 5 शयूं असां वटि मुयसरु न आहिनि। 5 ई शयूं कोन 5 शयूं कोन्हनि। बुनियादी ज़रूरत आहे इंसान जी, हर तालीम, सिहत, रोड रस्ता, अमन अमन, अमान, गैस, बिजली, बिजली, पाणी, इहे शयूं कोन्हनि। हाणे पाणी वारो जॾहिं ईंदो आहे लोकल हिकिड़ो गाॾे वारो उन खां वठूं न त परेशान हूंदो आहे। पाणी जे लाइ बि पाणी कोन्हे, पीअण जो पाणी कोन्हे, तकलीफ़ आहे ॾाढी। बसि ठीकु आहे। हाणे गैस हले थी, गैस बि कोन्हे, बिजली हले थी, बिजली बि कोन्हे, रोड रस्तो आहे, रोड रस्ता बि न आहिनि, सरकारी मुफ़्त जी दवा मिले थी, दवाऊं बि कोन्हनि, अमन अमान आहे। अमन अमान बि बसि अलाह ख़ैर कंदो, अलाह जे आसरे हले। घणी जे आसरे? हा, अलाह जे आसरे हले। भला हाणे का उमेद सम्झो था कंहिंमें? साईं अलाह कंदो, असांजे नुमाइंदनि खे अलाह हिदायत ॾींदो, मिड़ई कुझु न कुझु कंदा। हाणे इलेक्शन थिए थो, ख़बर पए। अॻ में कुझु न आहे थियो। अॻ में त तव्हांजे साम्हूं आहे सभु शइ। शहर सॼो हिकु जहिड़ो आहे, हिकु हाल आहे। सभु जे लाइ मौसम आहे त सभु खे असरु पवंदो, अमन आहे त सभु खे असरु पवंदो। वोट ॾियण जो को फ़ाइदो कोन्हे। बसि इहो असां हाणे मीडिया ते न चई सघंदा आहियूं, पर वोट ॾींदासीं। वोट ॾींदो, वोट करणु खपे। वोट क़ौमी अमानत आहे, करणु ज़रूरु खपे। कंहिंखे बि करे, जंहिंजे लाइ दिलि चवे उनखे वोट कजे। पर वोट जेके कजे थो उहो वोट जो हक़ नथो अदा करे। बसि अलाह हिदायत ॾींदुनि, असांजा नुमाइंदा आहिनि, छा करूं। अलाह हिदायत ॾींदुनि, कंदा। धणी हिदायत ॾींदुनि। हिन महिल ताणी को मसइलो हल न थियो आहे। सरदार मुकेश सिंह जी जेका आहे उहा हिकिड़ी जाइज़दा आहे, उन्हनि पंहिंजी हक़ीक़ी ॻाल्हि कई। हलंदासीं कंहिं ॿी धुरियुनि सां ॻाल्हाइण जे लाइ। नाज़रीन, जैकबाबाद जो ही इंतिहाई मसरूफ़ तरीन इलाइक़ो ही शाही बाज़ार सॾिजे थी। हिन जैकबाबाद जो इंतिहाई कमर्शियल इलाइक़ो, हिन इलाइक़े में समूरे जो समूरो माहौल कारोबारी आहे। हितां जा शहरी मुख़्तलिफ़ धुरियुनि खे भोॻनि था। असां सां मसरूर शेख साहब असां सां गॾु आहिनि। मसरूर साहब, तव्हां हिन इलाइक़े में कारोबार कयो था, गुज़िरियल इलेक्शन में वोट कयो? जी जी। उहो जेके नुमाइंदा चूंडिया उन्हनि मसइला हल कया? कोई बि मसइलो हल न थियो। बाज़ार कुझु नज़र न आयो। जेको मसइलो हल थींदो आहे उहो ज़ाहिर थींदो आहे न, ढकियल त न थींदो आहे। टफ टाइल वग़ैरह लॻियूं, ॿियो त कुझु अमन अमान आहे? न आहे। सरकारी अस्पतालनि में दवाऊं मिलनि थियूं? न जे बराबरि। रोड रस्ता आहिनि, ठीकु आहिनि? न आहे। गैस बिजली ठीकु आहे? न आहे। असांजी कल्ह खां बिजली बंदि आहे। तव्हांजी कल्ह खां बिजली बंदि आहे? ऐं मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, बुनियादी मसइला। शहर जो अमन अमान अलाह बहितर करे आहे कोन? अलाह बहितर कंदो। भला हिन दफ़े वोट कंदव? इंशाल्लाह इरादो आहे वरी सभु। भला जंहिंखे वोट कंदव, ज़ाहिर आहे वोट त जिते दिलि चवंदी उते कंदो। मूंखे पुछण जो हक़ कोन्हे त कंहिंखे कंदो, पुछण बि न खपे। न पुछण न खपे। सम्झो था उहो त हिन मसइला हल कंदो जंहिंखे वोट करणु वेंदव? मुश्किल आहे। सच में ॾोढो वारी। जैकबाबाद शहर में ज़ाहिर आहे अॻ में इलेक्शनूं थींदियूं रहियूं आहिनि, वोट बि ज़रूरु कयो हूंदव। अॻ में जेके नुमाइंदा चूंडिया उन्हनि माण्हुनि जा कहिड़ा कहिड़ा मसइला हल कया? न उहे मसइला हल करण त न ईंदा आहिनि। अच्छा, उहे छा लाइ ईंदा आहिनि? उहो बसि हिकिड़ो कुर्सी जी गेम आहे पाकिस्तान में, हिकिड़ो लहे थो ॿियो चढ़े थो। भला हिन ख़ानगढ़ जो कहिड़ो हाल आहे? इहो ख़ानगढ़ जो ॻाल्हि त थोरो कैमरा रोड ताईं खणी वञो, तव्हांखे नज़र अची वेंदो कहिड़ो आहे। न, तव्हां बि त हिन ई शहर जा रहवासी हो न? असां ॿुधा रहिया आहियूं त हे शहर कंहिं वक़्त में जेॾी महिल हिते जॉन जैकब हुयो, हे लॉर्ड्स जो शहर हुयो। अंग्रेज़ जेको शहर यानी फर्स्ट फैमिली लाइन, सेकेंड फैमिली लाइन, हे जेका अंग्रेज़ ऑफिसर्स हुया उन्हनि जे लाइ, थर्ड फैमिली लाइन उन जे लाइ ठाहियो वियो। त कंहिं ज़माने में त लॉर्ड्स जो शहर हुयो। त असां त माशाअल्लाह हर शइ खे बर्बादु कयो, त आवा त न आहे कयो। हाणे कंहिंजो शहर आहे? हाणे मिसकीननि जो, ग़रीबनि जो शहर। उन्हनि रहंदड़ मिसकीननि ऐं ग़रीबनि जो कहिड़ो हाल आहे? यतीम जो ऐं मिसकीन जो छा हाल हूंदो तव्हां ॿुधायो? अच्छा, हाणे का उमेद कोन्हे ऐं अॻ में लॉर्ड्स जो शहर? इक़बाल चए थो उम्मीद मर्द मोमिन है ख़ुदा के राज़दानों में। उम्मीद अल्लाह जी ज़ात को आहे, बाक़ी असांजे सिस्टम को उम्मीद न आहे। हिकु ॿियो सीनियर सिटीज़न मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। साईं, तव्हांजो छा नालो आहे? मां लियाकत अली मुग़ल साईं। लियाकत साहब, तव्हां हिन शहर जा रहवासी हो? पुराणा रहवासी। हिन जयल बि हितां जो। हिन शहर कहिड़े मसइलनि खे भोॻे थो? हे शहर कहिड़ो हिकिड़ो मसइलो हुजे हुनजो ॻाल्हाइजे न। त आहे मसालिस्तान, हिकु मसइलो न आहे, इलाही मसइला। कंहिं बि डिपार्टमेंट में, कंहिं बि तव्हां शोबे में वञी हलियो, उहो त ॾुकार पियल आहे।
कमकार को थे कोन तो कंहिंजो बि हा बसि क़ाइद आज़म ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद न आहे, क़ाइद आज़म ज़िंदाबाद। मन मसलो क़ाइद आज़म यानी कि ॾोकड़ को सवा कोन थो थिए। हिकिड़ो मसइलो हुजे न त माण्हू हुनखे ॻाल्हाए हूंदे मथां न, हिते जो इलाही मसइला आहिनि, कहिड़े कहिड़े मसइले ते ॻाल्हाए पियो। हितां जा चूंडियल नुमाइंदा अवामी वोट जो हक़ केतिरो अदा कनि था? बाबा चूंड असांजे इलेक्शन कोन, असांजे वोटनि खां कोन थी थिए। अच्छा, असांजो हर वोट विझी था अचूं, उहो रिज़ल्ट जेको कंपाइल थिए थो असांजे वोटनि ते नथो थिए। खानगढ़ जेको पहिरियों खां जेको असांजो ॻोठु हुयो न, इहो हाणे असांखे शहर जो नालो ॾियूं था न, उहो ॻोठु चङो हूंदो हो। ऐं अॼुकल्ह असांजो हे हाल आहे, न तो पंधु घुमण जो थिए थो, न माण्हू को का शइ करे नथो पियो, घुमे थो बसि अंधनि वांगुरु घुमूं था पिया। हाणे इलेक्शन थिए पई, वोट कंदो? वोट इलेक्शन मुंहिंजे अला करे थी वञे, इलेक्शन थिए पई, जेकॾहिं थिए त वोट कंदो? वोट पंहिंजी जेकी ज़िमेदारी उहा त अदा कंदासीं। वोट न ॾियण बि त ख़यानत आहे न। ख़यानत आहे। भला जंहिंखे वोट करण जो इरादो रखो था उन मूंखां उमेद सम्झो था? कुझु बि न, कंहिंखो बि उमेद न आहे, सवाइ अलाह जी ज़ात। उमेद बि कोन्हे। उहो मालिक आहे न। भला हितां जा धणी आहे न। जेके पॉलिटिकल हितां जा लीडर आहिनि, अॻवान आहिनि, उहे हिन शहर सां सिंसियर नज़र अचनि था? वॾा हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, असां जेका वोटर आहियूं न, जेकॾहिं पंहिंजी ज़ान सां पाण ज़ात सां सिंसियर थियूं न, हर शइ में आसानी थिए थी। असां पाण बि सिंसियर न आहियूं न, को बिरयानी जे प्लेट जो वोट ॾेई था अचूं, ठीकु आहे, को बसि इन ते जेकॾहिं इन आधार ते वोट ॾींदासीं न, पोइ असां इन खां बि अञा बुरो असर थींदो, बदतर असर थींदो। आप कहाँ से आए हैं? गुजरात से आए हैं। आप गुजरात से आए। इस शहर को कैसा पाया? इस शहर को कुछ भी नहीं पाया, इसमें ना पानी है, ना गैस है, ना बिजली है, ना सड़कें हैं, बस ऐसा ही है। जब से आए हैं जूती जो है ना खराब ही खराब आई। अच्छा, वहाँ गुजरात में चौधरी साहब ने काम किए? हाँ, बड़ा काम किया उन्होंने। अच्छा, आप आकर देखे ना, बड़ा काम किया उन्होंने। तो कंपेयर टू गुजरात जैकबाबाद यहाँ जीरो है? ये गुजरात से हिसाब से ये जैकबाबाद जीरो है। नाज़रीन, तव्हां जैकबाबाद जे PS1 ऐं NA190 वारे तक जे माण्हुनि जी राय ॿुधी। जैकबाबाद जे माण्हुनि जी गॾियल सॼियल राय हुई। उन्हनि गुज़िरियल दौरे हुकूमत मुतलिक़ दावूं बि कयूं ऐं उन्हनि मौजूदा वक़्त में जेका सूरत हाल आहे, जेका इलेक्शन में बीठल उम्मीदवार आहिनि, उन्हनि तरफ़ पंहिंजो लाड़ो बि ॾेखारियो। ऐं हुननि मजमूई तौर ते करे ॻाल्हि कजे त मसइलनि हल न थियण जी शिकायत वधीक हुई ऐं माण्हू दावूं कंदा रहनि था। ख़ासि मसइलो अमन अमान जी बदतर सूरत हाल मुतलिक़ दायो वियो ऐं माण्हुनि सफ़ाई सुथराई, पीअण जो साफ़ु मिठो पाणी, रोड रस्ता, गैस बिजली समेत सभिनी बुनियादी ज़रूरतनि वारी ॻाल्हियुनि ते दायूं। उन्हनि जी दाह जाइज़ हुई ऐं उन्हनि जी दाह केरु वर्णाईंदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे। ऐं माण्हुनि हिन ॻाल्हि जो बि इज़हार कयो त हू उमेद सिर्फ़ु अलाह मां रखी सघनि था, बाक़ी चूंडियल नुमाइंदनि मां खेनि का उमेद कोन्हे। प्रोग्राम में वक़्तु पुॼाणे खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।